अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू मस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इलाही तो आशिकन जी खल्की अहरी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात। पिरह फुटे प्रभात वनी मेलो कन मुहम्मद सी। कदर वारा कदर कल कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखल पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलण मुहम्मद जो। अरब शरीफ तुम्हें सदके जावां जिथे सोहणे तलियां लाया पलकां नाल बुहारी देवां करां खाक दियां सुरम सुलाया। कदम कदम ते मैं
सजदे देवां जिथे बकरियां यार चरायां आज़म रो रो दुहाई देवां जिथे अरबी देरा लाया हमदई हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम पीर तरीक़त रहबरे शरीयत हज़रत क़िबला साईं सैयदी अलहाज साईं फ़कीर शहाबुद्दीन कादरी लतीफ़ी दामत बरकातुहुल आलिया काबिल कदर साहिबजादा क़िबला साईं साहिबजादा अली मुर्तदा कादरी ज़ीद मजदहू स्टेज ते वेठल ज़ी वकार सादादे किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाईरो अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां हिन साल बि अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं सखी साईं हाजी दिल मुराद लोढ़ाई फ़कीर रहमतुल्लाह अलैह ऐं अल्लाह जे भलारे बाने सखी बाने ज़ाकिर बाने हज़रत क़िबला साईं सखी साईं मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह जंजो सालियानो उर्स मुबारक जारी ऐं सारी दोस्तों काफ़ी मरतबा दरगाह जी हाज़री नसीब थी ये उह दरगाह है जई दरगाह जो मुझो मुर्शिद करीम सोनू सखी सैयद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी रहमतुल्लाह अलैह पांदियड़ो साईं पाण मूंखे फरमाईंदा त मौली साहब असां बि साईं मीर ॾे ॾाढा पंध अल्हम्दुलिल्लाह सखी दरबारा आया आयूं झोलियूं खाली खणी इंशाअल्लाह हितां भरे वापस मोटंदासीं टाइम खे मद्दे नज़र रखंदे मूं क़ुरान शरीफ़ जी हिकु आयत करीमा अवां प्यारी जमात जे ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे उन जे मातहत इंशाअल्लाह अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं पंचन पाक जूं ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां सॼी जमात खे अर्ज़ा त मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सिंगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह
अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात ईमान वारन खे इरशाद फरमायो ईमान वारन खे ब अहम ॻाल्हियूं इरशाद फरमायूं सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो ईमान वारो इत्तकुल्लाह मा अल्लाह खां टिजो वकूनू मा सादिकीन ऐं सचन सां गॾु घारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईमान वारन खे अल्लाह साईं ॿिन ॻाल्हियुनि जी ताक़ीद फरमाई त ईमान वारो अवां वटि ईमान जी दौलत आहे जेका दौलत ॿिनी जहाननि खां वधीक वॾी दौलत आहे मतां गाफ़िल थिए मतां सुस्त थिए ऐं चवी त मुंहिंजी दुनिया वारी दौलतनि जा फोरू लुटेरा चोर आहिनि पर ईमान जी दौलत खे को बि ख़तरो न आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐं ईमान वारो तो वटि तव्हां वटि जेका ईमान जी दौलत आहे इन जा वॾा चोर दुनिया में घुमनि था पिया वॾा लुटेरा घुमनि था पिया पंहिंजी ईमान जी हिफ़ाज़त कजां पंहिंजे ईमान खां खे बचाइजां तुंहिंजे ईमान जो वॾे में वॾो दुश्मन शैतान आहे इन शैतान लिल इंसान अदू मुबीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमायो ईमान वारो तव्हां जो शैतान वॾो दुश्मन आहे उन खां अलावा मुदाजी दोस्तो बुजुर्गो ऐं नफ़्स असांजो दुश्मन आहे नफ़्स ऐं शैतान असांजा दुश्मन आहिनि अल्लाह ताला जी ज़ात फरमायो ईमान वारो जेकॾहिं पंहिंजो ईमान बचाइणो आहे पंहिंजे ईमान खे हिफ़ाज़त में रखणो आहे त पोइ इन्हनि ॿिन्ही खां बचण जो तरीक़ो ई आहे इत्तकुल्लाह मां अल्लाह जो डप धार मूंखां डिज मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में रख पोइ तुंहिंजे मथां न को शैतान जो वार हलंदो न तुंहिंजे मथां नफ़्स जो वार हलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्ही ॿिन्ही दुश्मननि खां बचण जे लाइ तुंहिंजे दिलि में मुंहिंजो ख़ौफ़ हुअणु ज़रूरी आहे मुंहिंजा प्यारा ॿ मुखालिफ़ ॿ दुश्मन असांजे ईमान जा इहे हाणे वरी टियों दुश्मन केरु आहे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह साईं मीर साईं ऐं दरगाह लोड़े शरीफ़ जा सभई बुज़ुर्ग वरी पंहिंजी अहिड़ा आहिनि भिटाई घोट जा सुभान अल्लाह भिटाई घोट जा वो हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह ईमान ताज़ो थी पवंदो पर थोरो वज़ाहत सम्झाए उन खां बाद प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जंहिंजे हालात ज़िंदगी में आ मां कंहिं आम आलिम जो हवालो कोन पियो ॾियां हज़रत भिटाई घोट जो हवालो थो ॾियां जंहिंजो साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पांदी अड़ो साईं शहाबुद्दीन पांदी अड़ो प्यारा मुस्लमान भाइरो उहो बुज़ुर्ग आहे जो अल्लाह जे ज़िक्र में एतिरो त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मुस्तग़िर करांदो हो जो हिकु दफ़ो पाण जिते साईं जो मज़ार आहे इन जाइ ते इन वारीअ जे दड़े जे पासे में मुदाज़ी दोस्तो साईं सजदो फरमायो सुभान रब्बियल आला मथों आवाज़ आयो जी लतीफ़ सुहिणा अल्लाह जे इश्क में ई हलिया विया वारी उडरंदी हवा सां वारी ईंदी वई हज़रत भिटाई रहमतुल्लाह अलैह उन वारीअ में बंदि थी विया मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह ॻोल्हे ॻोल्हे पेरो खणी उन जाइ ते पहुतो आहे हिकिड़ो धनार आहे बकरियूं पियो चारे पाण फरमायूं ओ थरार ॾे ख़बर मुंहिंजो अब्दुल लतीफ़ पुटु हेॾां आयो अव्हां खे का ख़बर अर्ज़ कई सोना हिकिड़ो जवान हो नूरानी चेहरे वारो हो हिते सजदो कयाई उन
वरी सजदे मां मथो मुबारक मथे कोन खयो वारी उन जे मथां वरी वई आ इहा मूंखे ख़बर आ पोइ जी ख़बर न आहे हज़रत साईं शाह हबीब रहमतुल्लाह अलैह वारीअ जे जड़े जे पासे में भी पाण फरमायूं लगी लगी वारी ढकिया अंग मुझे लतीफ़ जा ते हेठों वारी मथां आवाज़ आयो बाबा अञा पई पसा खणा पसण ख़ातिर पिरन जे सुभान अल्लाह या रसूल सुभान अल्लाह नारे लती प्यारा मुसलमान भाईरो हज़रत भिटाई घोट जे मथां बाबा साईं वारी हटाई पां खां वठी पाण फरमायूं पुट अल्लाह घर भी आए हिननि भिटनि ते कोने सिर्फ़ हर जाए हर हंधि मौजूद आ हल घर में हली इबादत कर साईं घर वठी आया जंहिं वक़्त में भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह घर मुबारक में आयो आ हवेली पाक में आयो आ त यकदम रिली खणी सुमी पिया रिली पाए सुमी पिया वक्त गुजरियो पाकन साईं शाह हबीब खे फरमायो भिटाई घोट जीअं जोत आयो आ रिली मथा करे सुतो आ ख़बर ई काने का हज़रत साईं शाह हबीब रहमतुल्लाह अलैह मथा अची बीठा रिली पई आ साईं फरमायो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी ही सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिलई भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह रिलीअ मां आवाज़ ॾिनो बाबा तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन तंजूं से कल्ब जूं वहदत सुर वजल वहदहू ला शरीकल इहो राग रगल पोइ सुताई सुहन निंड इबादत जन जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो एड़े खुदा जे भलारे बाने जो हवालो थो ॾियां शेर न समझजा साईं पंहिंजे नाने साईं जी हदीस जो तर्जुमो वज़ाहत करे सिंधी ॿोलीअ में असां सिंध जे आशिकनि खे जाॻायो फरमाए थो टियों दुश्मन अव्हां जो अहिड़ो वॾो दुश्मन आहे ख़तरनाक दुश्मन आहे जंहिंखे सुञाण जी कोशिशि कजो भिटाई साहब जो फरमाए ॿेड़ियूं ॿेड़ाए तन जूं ॿवीहां ॿटीह छॾींदड़ आ सभु को पर लज नथन लीह सवा हो तन रीह कंधीअ पुॼंदा कीन की सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मदीने वाले साईं फरमायो मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थींदी अदा ॻाल्हायो घणा उन मां 72 दोज़खी हूंदा भिटाई साहब सिंधी ॿोलीअ में सम्झायो 20 वग़ैरह घणो जो 40 32 72 ॿेड़ियूं ॿेड़ाए तन जूं 22 छॾींदड़ आ सभु को लज नथन लीह सवा हो तन रीह कंधीअ पुॼंदा कीन की शाह साहब फरमाए तो मुंहिंजे नाने जे पाक बोल जो मक़सद इहो आहे 72 जमायतूं गुमराहूं जूं 72 हाणे छाजे करे गुमराह हूंदा उन जे लाइ हिकिड़ो मिसाल ॾियां हिकिड़ो हिसाब हूंदो आहे जीअं रमल हूंदो आहे जफ़र हूंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े नमूने सां हिकिड़ो इल्मु आहे जंहिंजो नालो आहे अबजद जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां हसद खे जोड़ींदो त हसद में पहिरीं आहे हा जा अदद आहिनि 8
सीन जी 60 दाल जा 4 घणा थिया 72 यानी ये जेके भी टोला हुंदा ये हासदी हुंदा किनखे मुंहिंजा प्यारा नबीअ सां वेर हूंदो किनखे असहाबन सगोरन सां वेर हूंदो किनखे अल्लाह वारन सां वेर हूंदो ये हासदी टोला हुंदा हसद जी बीमारी जे करे तोड़ कोन पुजंदा हिकड़ी जमात हूंदी अल्हम्दुलिल्लाह जिन जे सीनन में इश्क़े रसूल हूंदो मुंहिंजा प्यारा अदब असहाब सगोरा अदीब असहाबन जा हुबदार अहल बैत जा हुंदा अल्लाह वारन जा पांदी अड़ा हुंदा इहा जमात तोड़ पुजंदी बाक़ी 72 बेड़ियूं मुंहिंजा प्यारा कंजी कोन पुजंदियूं इन्हनि खे किनारो कोन मिलंदो बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहां बटी सॾींदड़ो आ सब को पर लज नथन ली सवा हो तन री कंजी पुजंदा की न की वरी भिटाई साहब फरमायो मता को सिंधी न समझे पान फरमायूं बखा तू बाहिर अच्छो केडो आही पर अंदर तुझो कारो मच्छी माओ खाई अञाप पियो सदाई पखी आया पिरन जो बगे सां भिटाई साहब तस्बीह ॾेई समझायो फरमाई जेकॾहिं तूं रसूलुल्लाह जो पखी सॾाई थो महबूब जो पखी सॾाई थो पांधी अड़ो त पोइ हिकिड़ो कम कर पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तूं कढ न कंहिंजी कान पोइ हेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी वरी होशियार क्यों फरमायूं घुमी फिरी बाग में चंदन महण चक मुनाफिक केॾो बि कुर्ब ॾियई उन मां मलाए ज शक इन्ही खां भलो अक जेको सेके रखजे सूरत ये 72 जमातूं ये भी मोमिनन जूं दुश्मन आहिनि मुंहिंजा प्यारा ईमान जे खसण जे दर पे हूंदियूं आहिनि कई रंगन ढंगन में मोमिन खे मुंहिंजा प्यारा दोस्तो मोमिन जे अक़ीदे खे तबाह ऐं बर्बाद करण जे लाइ फिरंदा पिया आहिनि दोस्तो बुजुर्गो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो शैतान ऐं नफ्स खां ईमान बचाइणो आहे त मूंखां ॾिज पर जेनी 72 गुमराह जमातुनि खां पंहिंजो ईमान बचाइणो आहे त पोइ मीर मोहम्मद लोढ़ाईअ जे हथ में हथ ॾेई छॾ हाजी दिल मुराद जे हथ में हथ ॾेई छॾ फ़कीर शहाबुद्दीन जे हथ में हथ ॾेई छॾ अल्लाह वारनि जो पंहिंजी अड़ो थी कई अल्लाह वारे जे दामन में हथड़ा विझ कई अल्लाह वारे जे हथ में हथ ॾेई छॾ पोइ तोखे लहर न कोलो ॾो मिठाई साहब फरमाईंदो आहे हल साण तन जेके हली था ॼाणन न हल साण बियन मत हली हाल वञाई वे साण तन जेके वेही था ॼाणन न वे साण बियन मत वेही वेल वञाई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे मुंहिंजा वरी ॿी सम्झाणी ईमान हिकिड़ो आहे अमल हिकु इस्लाम ॿियो ईमान इस्लाम खां मुराद निमाज़ आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे ये अमलन यो इस्लाम आहे ऐं ईमान मुंहिंजा प्यारा मदीने जे मीर जी ग़ुलामी जो नालो आहे सुभान अल्लाह जंहिंजे लाइ अज़मी साहब फरमायो हाय मदीने जे मीर सां दिलूं लाईंदे लाईंदे त पल गंज पाईंदे चओ चओ मदीने जे मीर सां दिलूं लाईंदे अदा लाईंदे त पल गंज पाईंदे लाईंदे त
गंज पाईंदे उजरो पंहिंजो कलब कंदो कर इस्म मोहम्मद जो अदब कंदो करो ही नालो नेणन सां लाए जे चुमदे त पल गंज पाईंदे हाँ पल गंज पाईंदे सुभान अल्लाह अज़मी जे शहर जी वज़ाहत कयां हिकिड़ो अजीब वाक़ियो यादि आयो प्यारा मुस्लमान भाइरो हिंदुस्तान जी तारीख़ में आ त हिकिड़ो माण्हू गुज़रियो आ ताजर गुज़रियो आ हिंदुस्तान में जंहिंजो नालो आ फ़कीर रतन हिंदी रहमतुल्लाह अलैह जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई 450 साल उम्र में प्यारा मुसलमान भाइरो हिंदुस्तान में व्यापार कंदो हो छा कंदो हो उठ करे उन्हनि ते सामान लदे कॾहिं यमन ॾे सफ़र कंदो हो कॾहिं शाम ॾे वेंदो हो कॾहिं कहिड़े इलाइक़े में वेंदो हो हिकु दफ़ो मुंहिंजा प्यारा पंहिंजो सामान जो लदियल काफ़िलो खणी मके मुबारक में पहुतो मक्के शरीफ पहुतो उन वक्त मुझे मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक ही 5-6 साल सुभान अल्लाह जई वक्त में फकीर रतन हिंदी मक्के शरीफ में पहुतो शहर ॾे वञे पियो त वाट ते मुंहिंजा प्यारा हिकिड़ी खॾ ॾिठाई उन खॾ में अल्लाह जा मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि घुमनि था चेहरे पाक ते नज़र पई ओ मुंहिंजा मिठा भाउ सोने हबीब जे ज़ुल्फनि ते नज़र पई रतन भी रहियो ओ तुंहिंजे ज़ुल्फ जे बंद कमंद विदा तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा हित हैरान हज़ारे मान रुगो हित हैरान हज़ारे मान रुगो कई मस्त थिया मजजूब बनिया मस्तान हज़ारे मान रुगो जन नूर ॾिठो आ निकाब मझवा से किए न रुअन उथी ख्वाब मझो सुभान अल्लाह जन नूर ॾिठो आ निकाब मझा से किए न रुअन उथी ख्वाब मझा वठी दर्स बिरह जे बाब मझा वठी दर्स बिरह जे बाब मझा हे दरबान हज़ारे मान रुगो सुभान अल्लाह कई अबरू ते शहीद कया कई नाज मजीद मुरीद कया रे नाने दीद खरीद कया रे नाने दीद खरीद कया मस्ताना हज़ारे मस्तान हज़ारे चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रतन मुजादी दोस्तों बुजुर्गो उठ प्यारे उन्हीं जाए ते किनारे कंझीअ ते वञी बीठो अर्ज़ कई शहज़ादा हथ मुबारक दे त मां तोखे मथे कंझीअ ते बिहारियो हाणे हिन सम्झो त शायदि शहज़ादो लही वियो आहे चढ़ी नथो सघे हिन जे हिसाब सां
अल्लाह जे महबूब करीम ही हथ मुबारक ॾिनो आहे फ़कीर रतन हिंदी मुझे महबूब करीम खे मथे बिहारियो आहे हाणे मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो वाक़ियो थियो जॾहिं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी 6 साल उमिरि हुई 6 सालनि में हज़रत अबू तालिब तो साईं फरमाए त मां बि तव्हांखे वाक़ियो ॿुधायां सुहिणे जो मौजो जेको मूं ॾिठो फरमाए तो जॾहिं मुझे मदीने वारे साईं जी 6 साल उमिरि हुई ॾुकार पइजी वियो मके शरीफ़ में जेके जेके मुंहिंजा प्यारा जंहिं मसलक मज़हब सां तालुक़ रखंदा हुआ उन्हनि पंहिंजनि खे यादि कयो पुकारियो के बुतनि खे यादि करणु लॻा के बाहि खे यादि करणु लॻा के सिज चंड खे पुकारणु लॻा पर मींहुं कोन वठो सभु मूं वटि आया साईं अबू तालिब तूं बि त कंहिंखे सॾु कर हज़रत अबू तालिब तो फरमाए मां सॾु कोन थो कयां अचो मूंसां गॾिजी मुंहिंजे हबीब करीम जी उमिरि मुबारक एतिरी आहे पाण सीने लाइ काबतुल्लाह शरीफ़ ॾे खणी आया अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयूं रब असांखे न ॾिस हिन महबूब खे ॾिस अल्लाह मी वसा हे तुंहिंजो हबीबा बिटाई सां फरमाईंदो आहे त जखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन देह में मोड़ मिड़नी मुरसली सरस संदसि शान फ़कान काब कौसैन औ अदना मुयस्सर थियुसि मकान वो आगे जो एहसान जई हादी मेर महड़ो प्यारा मुसलमान भाइरो इं जो वसीलो वठी मां दुआ घुरी एडो मींहुं वठो एडो मींहुं वठो एडो मींहुं वठो एडा गाह फुटा जो उन साल उठन खे एडी वह चढ़ी एडा ताकत वारा थिया जो उन्हनि जा थुआ चर्बी सां फाटी पिया सुभान अल्लाह हाणे रतन हिंदी फ़कीर 6 सालनि में मुझे महबूब करीम खे हथ मुबारक मुझे महबूब जो हथ मुबारक वठी कंझी आंदो किनारे आंदो हाणे मुंहिंजा भी दोस्तो इन खे वरी तक़रीबन 34 साल ॿिया गुज़री विया माशाअल्लाह 6 सालनि जा हुआ 34 साल गुज़री विया हाणे 40 साल में अल्लाह जे महबूब नबूवत जो ऐलान फरमायो या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ऐ इंसानो मां अल्लाह जो आखिरी नबी आहियां मूंखां बाद को नबी कोने अचो कलमू पढ़ो अचो दीन में दाख़िल थियो तव्हां जा ॿई जहान मोचारा थी पन अल्लाह जे महबूब जो ऐलान फरमायो ऐलान नबूवत खां बाद अबू जहल खे इहा ॻाल्हि कान वणी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो अबू जहल मुंहिंजे महबूब करीम सां मुनाज़रा शुरू कया बहस शुरू कयो कॾहिं कहिड़ी घिटीअ में कॾहिं किथे एतिरे मुझे हबीब करीम खे परेशान कई जो मुझे महबूब उन जो नालो रखियो तू त को जाहिल जाहिलन जो पीए अल्लाह सही फरमायो मुझा महबूब अॼु खां पोइ असल नालो ख़त्म हाणे तो जेको नालो रखियो आहे अबू जहल सही फरमायो जाहिलन जो पीए न ॻाल्हि खे सम्झी थो न सवाल करे थो ॼाणी न जवाब ॾेई थो ॼाणी जाहिलनि जो पीउ आई एतिरे क़दुरु मुंहिंजे महबूब करीम खे न ॾुख हुयो अल्लाह जे महबूब जो नालो रखियो हाणे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ही ॾाढो परेशान थियो सुहिणे हबीब सां मुक़ाबिला कई कॾहिं पथरियूं खणियो अचे मुठ में बंदि करे साईं ॿुधायो जे नबी आयो त मुंहिंजे मुठ में छा आहे मुंहिंजे हबीब फरमाया मुठ खोल तुंहिंजी मुठ में जेके पथरियूं आहिनि से ॿुधाईंदूं त मां केरु अल्लाह एड़ा अजीब मौजूदा मुझे साईं ॾेखारिया बिल आख़िर मजबूर थी हबीब यमनी संदसि दोस्तो उनखे चिट्ठी लिखियाई पैगाम मोकिलियाई हबीब यमनी तूं आलिम आहीं तौरात जो ॼाणू आहीं इंजील जो ॼाणू आहीं महिरबानी कर उमिरि जो वॾो आहीं असांजे शहर मके में हिकिड़ो जवान जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उन नबूवत जो ऐलान कयो आहे त मां अल्लाह जो आख़िरी
आखिरी नबी आया मां जे तरफ सच्चो दीन आंदो आ असां तैयार ॾाढा मुक़ाबला कयान पर हाणे ॾाढो ख्वार थी वियो आहियां शर्मसार थी वियो आहियां ॿार बि मूंखे चवनि था अबू जहल वॾा चवनि था अबू जहल महिरबानी कर नंढपण जो दोस्त आई अची मुंहिंजी मदद कर हबीब यमनी जवाब मोकिलियो तैयारी कर मां अचां थो मुंहिंजा सिर्फ़ 2 सवाल हूंदा हाणे घरों निकितो आहे हबीब यमनी जॾहिं मके पाक में पहुतो आहे अबू जहल जी ओताक में पहुतो आहे चांहि पाणी पीअण खां बाद अबू जहल चयो ॾे ख़बर तैयारी कई आहे कहिड़ी तैयारी करे आयो आहीं कि अबू जहल मुंहिंजा सिर्फ़ 2 सवाल आहिनि बसि जेकॾहिं उहे सवाल पूरा थी विया त सम्झ अल्लाह जो आख़िरी नबी ऐं सचो रसूल आहे देग कान कबी पोइ तूं मञी या न मञी मूंखे कलमो पढ़णो पवंदो अबू जहल चयो वाला थोड़ी वज़ाहत कर कि अबू जहल तू चवीं तो जादूगर माज़ अल्लाह जादूगर जी जादूगरी ज़मीन ते हलंदी वणन ते हलंदी जानवरन ते हलंदी हेठ तो मखलूक ते हली सके थी लेकिन आसमान ते जादूगर जो जादू कोन हलंदो इन जे लाइ मां सवाल कंदुसि त 14 जो चंड लाइ ॾे ऐं ॿियो नबी इल्म ग़ैब ॼाणंदो आहे हिकिड़ी मां ग़ैबी ख़बर पंहिंजे दिल में रखी आयो आहियां तोखे बि कोन थो ॿुधायां जे उहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए विया त पोइ अल्लाह जो आख़िरी सचो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मुंहिंजा प्यारा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगाम मोकिलियूं अबू जहल जी ओताक ते अचो हे सवालनि मुंहिंजे आका फरमायो अबू जहल जी ओताक ते न उते चंड लहंदो त मके वारा ॾिसंदा भर पासनि वारा ॾिसंदा पर हली अचो जबल अबू कुबैस ते त हिंदुस्तान वारा बि ॾिसनि त चंड नथो सभिनी खे ख़बर पए महबूबन ज़मीन ते चंड लाथो आहे जबल अबू कुबैस ते हली आया हाणे मुंहिंजा प्यारा ॻाल्हि ज़हन में रखिजो जेका पोइते छॾे आया आहियूं फ़क़ीर रतन वारी अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड हेठ था लाइन पर सॼो चंड न लाथऊं सॼो चंड लहे हा ऊंधाई थी वञे हा अबू जहल कोन मञे हा ॿिया काफ़र चवनि हा असां त ॾिठो ई कोन ऊंधा थी वई ख़बर ई कान पई मुंहिंजे महबूब करीम चंड खे फरमायो अधु बीठो रह अधु लही आहे तव्हांजो रोशनी में हिननि खे ख़बर पए त चंड लथो आहे पोइ वरी इहो अधु लही सलाम करे वापसि वञे वरी ॿियो अधु लहे मक्के में चंड पियो लहे उन रात इहो फ़क़ीर रतन मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो घर जे अंगण में सुतो पियो आहे अचानक ॾिसे थो त चंड जो अधु हिसो हेठि पियो अचे भॻो घर में घर भॻो जी ॾिसो चंड पियो लहे चंड पियो हेठि अचे घर वारनि बि ॾिठो सभु दरवाज़ो बंदि करे अंदरि वेही रहिया वाक़ियो गुज़री वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हाणे रतन खे निंड न अचे रुगो या सोच त ही छा मुशाहिदो हो या त मुंहिंजी बर्बादी थी रही आहे मुंहिंजो कारोबार ख़तम थी रहियो आहे मूंखे इहो चंड ॾेखारियो वियो आहे ॻाल्हि छा आहे कुझु अरसो गुज़रियो अरसे गुज़रण खां बाद ही इन्हनि सोचनि में हुयो मके पाक खां हिकिड़ो काफ़िलो हलियो आहे हिंदुस्तान में आयो जंहिं वक़्तु हिंदुस्तान में आयो रतन जूं फैक्ट्रियूं हुयूं रतन वॾो कारोबारी माण्हू हो पुछाऊं करे इहे काफ़िले वारा अरब सॻोरा अची हिन वटि पहुता हिननि खे ख़बर हुई त इन्हनि वटि होलसेल जो माल आहे अची रतन जा महिमान थिया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो ॻाल्हियूं कंदे कंदे रतन सां इहा ॻाल्हि निकिती ओ रतन नई ॻाल्हि ॿुधई कि कहिड़ी असांजे मके में हिकिड़ो जवान आयो आहे ख़ुदा जो हबीब आहे अल्लाह जो आख़िरी नबी आहे जी हाणे वेझड़ाईअ में 14 जो चंड लाहे ॾेखारियो